जॾहिं जदीद दौर जी तक़ाज़ा खे साम्हूं रखंदे मुख़्तलिफ़ फर्नीचर तयारु कया वञनि था ऐं उन्हनि ते लखें रुपया ख़र्च करे पंहिंजे बंगलनि ऐं घरनि जी सूंह में इज़ाफ़ो करण जी कोशिश कई वञे थी, उते सिंध में अॼु बि काठ जी खट जो उरूज ख़तम थी न आहे सघियो। ऐं खट सिंध जे हर घर ऐं ओताक जी सूंह बणियल आहे। खट जी सूंह जो पंहिंजो अलॻि रंग ऐं ढंग आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वाटको कमु कंदड़ जिते मुख़्तलिफ़ फर्नीचर ठाहिनि था, उते सभ खां वधीक खट जो कमु कयो वञे थो। जॾहिं त शहरनि में लोई खट ऐं पलंग जो इस्तेमालु कयो वञे थो, पर सिंध जे ॻोठनि में अॼु बि काठ जी खट इस्तेमालु कई वञे थी। शहरी आबादी सां तइल्क़ रखंदड़ माण्हू पंहिंजे औलाद जी शादीअ लाइ मुख़्तलिफ़ फर्नीचर वठनि था, पर सिंध जे ॻोठनि जा माण्हू शादीअ जे ॾींहंनि में घोट लाइ सुठे खां सुठी खट ठाराइनि था। जॾहिं त सिंध जे ओताकनि ते भली लखे रुपयनि वारो फर्नीचर यानी कुर्सियूं ऐं टेबलूं पियल हुजनि, पर खट खां सवाइ ओताक जी रौनक ॼण त अधूरी आहे। सिंध जा महिमान नवाज़ माण्हू जेके महिमाननि जे आदर भाव करण लाइ मुख़्तलिफ़ डिज़ाइन सां आर्डर ते काठ जूं खटूं तयारु कराए पंहिंजे ओताकनि ते रखनि था, जंहिंसां न रुॻो सिंध जी महिमान नवाज़ीअ जो मान मथां थिए थो, ऐं सकाफ़त खे उजागर कयो वञे थो, पर ओताक जी सूंह में पिणु इज़ाफ़ो थिए थो। काठ जी खट जेका हिकु आम तरीक़े सां ठाही वञे थी, त ॿी जदीद तरीक़े सां रंग रूप करे उनखे सुठो वाणनि सां ख़ूबसूरत करे वाणियो यानी मढ़ियो वञे थो। सिंध में आम ऐं बाज़ारी खट जेका 3000 खां 4000 रुपयनि में दुकानदार विकिरो कनि था, पर आर्डर ते सुठी डिज़ाइन जी खट 10 खां 15,000 ताईं विकिरो कई वञे थी। सिंध में खट खे मढ़ण लाइ सुठा कारीगर आहिनि जेके मुख़्तलिफ़ डिज़ाइननि जूं खटूं मढ़नि था ऐं उन्हनि खटुनि ते मुख़्तलिफ़ चौकड़ियूं ठाहिण सां गॾु गुल ऐं झालर जो कमु पिणु कनि था। उहे खटूं शौक़ीन माण्हू पंहिंजे शौक़ ऐं चाह सां ख़रीद करे पंहिंजे घरनि ऐं ओताकनि ते रखनि था। उहा सिंध जी खट ई आहे, जंहिं करे सिंध जी महिमान नवाज़ी अॼु बि ज़िंदा आहे।